गुजरात क़ौमी असैम्बली जे स्पीकर पीटीआई जे वधीक 43 MNAs जूं इस्तीफ़ा मंज़ूर करे वरितियूं आहिनि। राजा परवेज़ अशरफ इस्तीफ़ा मंज़ूर करे इलेक्शन कमीशन खे माणे छॾियो। पीटीआई MNAs गुज़िरियल ॾींहुं इस्तीफ़ा वापसि वठण लाइ असेंबली पहुता हुआ। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शेयर कयूं पिया। क़ौमी असैम्बली जे स्पीकर पीटीआई जे वधीक 43 MNAs जूं इस्तीफ़ा मंज़ूर करे वरितियूं आहिनि। राजा परवेज़ अशरफ इस्तीफ़ा मंज़ूर करे इलेक्शन कमीशन खे उमाणे छॾियो। अवां खे आगाह कयूं पिया। पीटीआई MNAs गुज़िरियल ॾींहुं इस्तीफ़ा वापसि वठण लाइ असेंबली पहुता हुआ। अवां खे आगाह कयूं पिया। क़ौमी असैम्बली जे स्पीकर पीटीआई जे वधीक 43 MNAs जूं इस्तीफ़ा मंज़ूर करे वरितियूं आहिनि।